अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उस्तादुल उलमा हजरत किबला मुफ्ती साहिबदाद सिकंदरी दामत बरकातहुमुल आलिया स्टेज ते जलवगर अहले सुन्नत जा मुक़्तदर उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो रब जा ला तादाद एहसान जे करीम रब अज असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़री जो मौक़ो मिलायो। तव्हां शेखुल हदीस उस्तादुल उलमा हजरत किबला मुफ्ती दोस्त अली सिकंदरी अतालल्लाह उम्रहू जो पुरमग़ज़ खिताब लाजवाब ॿुधो बल्कि हिकिड़ो नासिहाना कलाम ॿुधो यकीनन तव्हांजे दिलयुनि ते उन जो असर थियो हूंदो। अल्लाह जंहिं ते राज़ी थींदो आहे उन्हे खे पंहिंजे सालिहन आलिमन ज़िक्र वारनि जी सोबत संगत में 4 घड़ियूं नसीब कंदो आहे। अञा विहांउ न ठाहियो आहे, हिकिड़ो भेरो वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी तव्हांजे साम्हूं तिलावत कयम इन पाक लफ्ज़न में मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम फरमायो त हुवल अव्वलु उहो अव्वल आहे, हुवल आखिरु उहो ई पोयों आहे। अव्वल बि उहो आहे, आखिर बि उहो आहे। वज़ाहिरु उहो ई चिट्टो पधरो आश्कार आहे। वल बातिनो उहो लिकल आहे, उहो मुछो आहे, उहो मस्तूर आहे, उहो मख़फ़ी आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम ऐं उहो ई हर शइ जो इल्म रखण वारो आहे। अञा मज़ो न आयो। हजरत शेख मुहक्किक मुतक्किक अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मदारिजुन नबूवह जे मुंढ में मुकदमे में इहा आयत आणे लिखे थो त इहा आयत
अल्लाह जी सिफ़त ऐं सना बि आहे त मदीने वारे मीर जी तारीफ़ ऐं तौसीफ़ बि अल्लाह अव्वला हुवल अव्वलु अल्लाह अव्वला अहिड़ो अव्वला जो उन खां अव्वल ॿी का शइ आहे ई कान वो हर शइ खां अव्वल आहे जॾहिं का बि शइ न हुई त अव्वल चवंदड़ केरु हो अल्लाह हुयो वल आखिरो उहो ई आखिर आहे उहो ई पछाड़ी आहे जॾहिं कुझु बि न रहंदो तॾहिं बि अल्लाह जी ज़ात हूंदी वो पंहिंजे अव्वलियत में अहिड़ो अव्वल आहे जंहिंखां को अव्वल आहे ई न वो पंहिंजे शान आख़िर में अहिड़ो आख़िर आहे जंहिंखां आख़िर ॿियो को आहे ई न ज़ाहिर उहो ई ज़ाहिर आहे अल्लाह ज़ाहिर आहे चिट्टो आहे पथरो आहे अल्लाह ई लिखियल आहे कंहिं न ॾिठो आहे शहर खां वेठो आहे पर ॾिठो कंहिं कोन्हे नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद शहर खां वेठो आहे पर ला तुदरिकुल अबसार अखियूं उन जो इदराक नथियूं कनि कंहिं अख खे जुरत नाहे जो उन जो जलवो ॾिसी सघे अहिड़ो ज़ाहिर आहे पर अहिड़ो लिकल आहे जो कंहिंखे नज़र नथो अचे वह बिकुल्ली शैइन अलीम ऐं उहो ई हर शइ जो इल्मु रखण वारो आहे जो कुझु थियो जो कुझु थिए पियो जो कुझु थींदो उहो हर शइ जो इल्मु बल्कि इल्म जो ख़ालिक इल्म जो मूजिद इल्म खे शुरूआत करण वारो इल्म खे वजूद ॾियण वारो चओ मथे हथ करे चओ या टियों नंबर आयत आहे सूरतुल हदीद जी इन खां अॻियूं बि आयतूं उहे बि अल्लाह जी इज़त अज़मत शान ते दलालत आहिनि ऐं हीअ टी आयत इन में जेके औसाफ़ बयान थिया आहिनि इहे बि अल्लाह जी ज़ात जी इज़त ऐं अज़मत आहे पर शेख अब्दुल हक फरमाए थो त इहे औसाफ़ इहे सिफ़तूं जीअं अल्लाह जी ज़ात जो शान आहिनि तीअं मदीने वारे मीर खे बि रब इहे इज़तूं इहे अज़मत इहे लक़ब अता फ़र्क़ आहे अल्लाह अव्वल उहो उन जे ज़ात जो शान आहे हुज़ूर अव्वल हिन इहो शान अव्वलियत अल्लाह जी अता इनायत सखावत हुज़ूर आख़िर आहिनि उहो शान आख़िर मुस्तफ़ा खे ॾियण वारो अल्लाह पाण हुजूर ज़ाहिर आहिनि हुजूर के ज़ाहिर करण वारी ज़ात चओ अल्लाह जी आहे हुजूर बातिन आहिनि हुजूर कुझ आहिनि हुजूर लिकल आहिनि मख़फ़ी आहिनि मस्तूर आहिनि हक़ीक़त मुहम्मदिया लिकल शइ आहे इहा लिक इहो कुझ अता करण वारो चओ अल्लाह वहुव बिकुल्ली शैइन अलीम ऐं इहो हर शइ जो इल्मु रखण वारो आहे इहो इल्मु मदीने वारे मीर खे अल्लाह पाण अता कयो आहे अल्लाह पाण ॻाल्हायो अल्लाह पाण हर शइ जो इल्मु अता कयो आहे पोइ कुल्ली आहे या जुज़ी आहे ज़ाहिर जो इल्म आहे या कुझ जो इल्म आहे ग़ैब जो इल्म आहे या मायरुनि जे पेटनि जो इल्म आहे आसमाननि जो इल्म आहे या ज़मीन जो इल्म आहे क़ुरान जे हुरूफ़ मुक़द्दयात जो इल्म आहे या इंसाननि जो जिन्नात जो अंबिया किराम जो तारीख़ जो एस्ट्रोनॉमी एम्ब्रियोलॉजी साइंस ज़ूलॉजी
बायोलॉजी बॉटनी जेकी भी दुनिया जा इल्म हन मदीने वाले मीर के अल्लाह अता करे। अगर अगर सिर्फ शेख अब्दुल हक जी गाल कजे मता सुभाणे हैदराबाद जो मुल्लो को एतराज करे तो बात अल्लाह जो सिफतूं वरी नबी के ॾिनियूं जेके ओसा अल्लाह जा उहे सिफतूं तव्हां नबी जो बयान कयूं। हाणे उन्हनि खे अचो त क़ुरान मुंहं ते घुमाया हदीस मुंहं ते घुमाया कुरान पुॼंदो न हदीस तूं छा कंदे मौलाना रजब अली सिकंदरी छा कंदो ॿुधंदो कुझु कुझु सुजाॻ थिया आहियो मूंखे खपो चङी तरह सां सुजाॻ ऐं जाॻियल खपो छो त मां तव्हांजे ज़हन में कुझु विझण थो चाहियां ॾियण थो चाहियां अक़ीदे जी दुरुस्तगी इल्म जी दुरुस्तगी बातिन जी सफ़ाई दिल हाज़ुर हूंदी न ॾाढो हेठि कयूं वेठा हूंदो पोइ मां छा सम्झां त मुंहिंजी ॻाल्हि था ॿुधो या 5 साल जे ओटार में वेठा पीउ पियो छोकिरी नसीहत करे छोरी परणी पे वई नसीहत पियो करे बाबा पुट मुड़स जो ख्याल कजांइ ससु सहुरे जो ख्याल कजांइ छोरी जो घाटो हेठि हुजे नसीहत करे दंग कई पुट का ॻाल्हि सम्झ में आई जे बाबा हिन दर में 100 माकोड़ियूं घिरी वियो हाणे पीउ पियो नसीहत करे छोरी वरी माकोड़ियूं पई वेठी करे सो हैदराबाद वारा तव्हां माकड़ियूं त कोन था ॻणियो न कंध मथे करे मूडे तवज्जो करे ख्याल के तवज्जो के मूडे कर त मां मदीने वाले मीर जो शान भी ॿुधाया दस्तगीर जो शान भी ॿुधाया त रोज़े वाले रहबर किंगरी वाले सरदार जो भी शान हाँ मूं त हवालो ॾिनो मदारिज नबूवत जो मता को एतराज करे अच त तोखे मदीने वाले मीर जी हदीस भी ॿुधाया सुभान अल्लाह शरह शिफा जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 515 रिवायत थो आणे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां मदीने वाले साईं जो सौट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रिवायत थो करे त हिकिड़े ॾींहुं सोने नबीअ जी कचहरी मुंहिंजे सोने नबी जी कचहरी सुभान अल्लाह हजरत मौला अली तो चवे कसम अल्लाह जी ज़ात जो हुजूर जहिड़ो चेहरो न मूं अॻु ॾिठो न पोइ ॾिठो हजरत बर्रा बिन आज़िब तो चवे त मूं जॾहिं मुस्तफ़ा जो मुखड़ो ॾिठो ईअं लॻो ॼणो सिच मुस्तफ़ा जे चेहरे मां उभरी रहियो हजरत जाबिर बिन समूरा तो चवे त मूं मुस्तफ़ा जे मुखड़े के ईअं ॾिठो जो चोॾहीं जो चंड बि शर्माए पियो मुस्तफ़ा जो मुखड़ो चोॾहीं जे चंड खां बि वधीक रोशन हो चिटो हसीन चेहरो ऐं लाल लपड़ा ये गुलने में गुलाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगने में तू जो सही दिलियों हजारे हबीब ठारे झलक ॾिठी जे मिठाया जी ओ झलक ॾिठी जे मिठाया जी हशर जो न ते हिसाब नाहे ओ जाने जाना
जगने में तू जो सही हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो रिवायत करे लजपाल नबी जी महफिला सहाबा वेठा इएं जीअं सितारनि में चोॾीं जो चंड असां बि चऊं था अंधारी रात में जॾहिं मुंहिंजो नबी ईंदो हुयो त मुस्तफ़ा जे चेहरे जी रोशनी में सहाबनि जा पाछूला भितियुनि ते नज़र ईंदा। अम्मा आमिना थी फरमाए त जॾहिं मुंहिंजे घर में मुंहिंजे लजपाल मोहम्मद जी आमद थी मुंहिंजो घर दर दीवारूं त रोशन थी वियूं पर मक्के जो शहर रोशन थी वियो। अहिड़ो नूर चिमकियो जो मुल्क शाम जो माड़ियूं अखियुनि सां पई ॾिसां। अम्मा हलीमा थी चवे त जॾहिं हुज़ूर खे खणी पंज कबीले बनू साद में आयसि मूंखे घर में कॾहिं बत्ती ॿारण जी ज़रूरत न पई न सिज जो सुहाओ न चंड जी चांडराण मुस्तफ़ा जे लाल रुखसारनि जी रोशनी में मुंहिंजो घर रोशन थी वञे। तू बदी जमाल खूबी बरतूर कर खरामी अरनी बगो यदा कस के बगुफ्त लंतरानी। तू एडो सोनो ही एडो हसीन ही जेना तूर सेना जबल ते तू अॼु अची त मूसा के तूर ते जंहिं चयो हो लंतरानी उहो तोखे पाण चवे त अरनी या मोहम्मद। मूसा रोए पियो त रब अरनी मालिक मूंखे पंहिंजो जलवो ॾेखार पर मुंहिंजा नबी जे तुंहिंजो मुखड़ो ज़ाहिर थिए त अल्लाह पाण चवे अरनी या मोहम्मद। सरकार मजलिस में वेठा आहिनि हसीन मजलिस अचानक जिब्रील अमीन आयो अजमत हो बयां कैसे दरबार रिसालत की जिब्रील भी आते जिस दर पे गुलाम आना जिब्रील भी आते आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना हमने तुझसे देखा देखा तेरा दीवाना। हैदराबाद वारा अल्लाह करे शल वो ॾियारो रब असां के भी ॾेखारे उहा रात उहा निंड रब असां के भी ॾेखारे जे निंड में मदीने वारे जे मुखड़े जो दीदार खपे दीदार यार खपे। खुदा जो कसम अॼु बि मदीने वारो साईं जंहिंखे चाहींदो आहे दीदार कराई रुगे ख्वाब में न मिस्र जो हिकिड़ो शख्स मूंखे मदीने में मिलियो अजीब इंसान हो बस में गॾु सफ़र थियो मूंखे चई त मदीने वारे जी का नात ॿुधा सीधा
बुरदा शरीफ जा बटे शेर पढ़ना खनमा लुड़क पिया बहन संजीव सही दर्द जो मारियो आ इश्क जो डंगु लगल अखन मां लुड़क बहन पिया मुझे मास हेडो तो रोई पियो भला आखिरी भेरो मदीने वाले जो कॾहिं दीदार थी वई जी मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे ख़्वाब में त घणा भेरा कर्म कयो अथनि पर सुजागी में हिननि अखियुनि सां मदीने वारे मूंखे जलवो ॾेखारियो तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हरम की ज़मीं और कदम रख के चलना अरे सर का मौका है हो जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे सुभान अल्लाह बीबी उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा जने मुस्तफा जे मुखड़े ते नजर पई दिल फुराए बैठी इश्के मुस्तफा में बेताब थी वई बेहाल थी वई घर में आईया पर अखन मां लुड़क सुकन न था ज़ार ज़ार रोए पई इन दौरान हुजूर मक्को छड़े हिजरत करे मदीने रवाना थी विया अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए मुझो अबाणो घर कुशादो घर पर इए पई समझा जण सोड़ी सामी कब्र जी कोठड़ी हुजे न मानी वणे न पानी वणे न घर वणे न बच्चा वणन न अबो अमड़ वणे रात ॾींहुं रोआ वेठी त कॾहिं मदीने वेंदस कॾहिं मुस्तफा जो दीदार ओ लाए तविया मुय के लोरी ये घोरी मुझी जिंदड़ी जतन दा है लाए तविया मुय के लोरी ये घोरी मुझी जिंदड़ी जतन दा ओ नाल ननिया पाणस छपर छदे व्याथ में छोरी ये घोरी मुझी जिंदड़ी जतन दा हाय हाय आखिर मदीने पोती इश्क जो सिलो इहो मिलियो जो मुस्तफा जी रानी थी घर दयानी थी सारी दुनिया जे मोमिनन जी अमड़ जी चल जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुअर्ज पे कयो जिब्रील अमीन आयो मुझे लजपाल नबी जी दरबार में पहुतो जेडी मल आका जे खिदमत में आयो न तो जिब्रील तो चे अस्सलामु अलैका या अव्वलु अस्सलामु अलैका या आखिरु
अस्सलामु अलैका या ज़ाहिर, अस्सलामु अलैका या बातिन। उहे आयत में जेके लक़ब आया न, साईं दा फरमाइन या जिब्रील कैफ तकून हाज़िहि सिफ़ातुल मख़लूक़ मिस्ली। ए जिब्रील, अव्वल अल्लाह हुआ, आखिर अल्लाह हुआ, जाहिर अल्लाह हुआ, बातिन अल्लाह हुआ, वो खालिका उन्हें जो सिफतूं इन मां त रब जो जोड़ियल मखलूक आया। ए जिब्रील अज त अजीब मुखे लक़ब ॾिना अथई, अज त अजीब सलाम कयो अथई। एड़ो सलाम मुखे अगु कदे न कई, इन्हनि लक़बन सां अगु कदे न सजी। अज मुखे तो उहे लक़ब ॾिना आहिनि। जिब्रील तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह इन्नल्लाह अमरनी अन उसल्लिम बिहा अलैक। साईं मां त आमूर जो बंदो, जेको अल्लाह हुकुम ॾींदो मां ईअं चवंदुसि। ओ सोहणा हबीब, ये लक़ब अवां खे मुंह न ॾिना आहिनि, पर रब फरमायो आ त मुंहिंजे सोणे नबी खे वञी इन्हनि लक़बनि सां पुकार। मुंहिंजे नबी खे इए चो त या रसूल अल्लाह तू अव्वला, तू आखिरा, तू ज़ाहिरा, तू बातिनो आ। ये लक़ब अल्लाह पाण अवां खे अता फरमाया हिन। लिअन्नहु क़द फ़द्दलक बिहाज़िहि सिफ़ात व ख़स्सक बिहा अला जमीइन नबिय्यीन वल मुरसलीन। या रसूल अल्लाह, अल्लाह अवां खे नबियन रसूलन मां चूंडे पसंद करे। तव्हां बि चूंडींदा आहियो। अॼु ऐलान थियो आहे पाकिस्तान में चूंडण जो। कन्ने या वरी मोहम्मद नुसली चई उन ज़ियाउल हक़ वांगुरु 11 साल नश्तर ठोके मर्ज़ी वारा आहिनि। सुभान अल्लाह। ऐलान थियो आहे इलेक्शन थींदी, तव्हां चूंडे कंहिंखे वज़ीर आज़म कयो। अॼु ताईं कंहिं बि वज़ीर आज़म 5 साल पूरा न कया आहिनि, छो त अंगूठो बि तूं ॾींदो हुईसि, चूंडींदो तूं हुईसि। तुंहिंजो चूंडियल 4 साल बि कोन थो हले, पर जंहिंखे अल्लाह चूंडे छा ख़ल्क़ जी चूंड ऐं ख़ालिक जी चूंड बराबर थी सघनि थियूं? तुंहिंजो चूंडियल MP MNA थींदो, वकील वज़ीर अमीर थींदो, पर जंहिंखे अल्लाह चूंडे। जिब्रील तो चए या रसूल अल्लाह, तोखे अल्लाह नबियनि मां रसूलनि मां चूंडे, तोखे अव्वल बि बणायो, आख़िर बि बणायो, ज़ाहिर बि बणायो, बातिन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील वाला अव्वल कीअं मूंखे बणाई? या रसूल अल्लाह, तख़लीक़ में सभिनी खां अव्वल तूं। ज़मीन पो, आसमान पो, सिज चंड फलक फर्श अर्श कुर्सी कलम जन्नत जहन्नम उत्तर ओभर ॾखिण लोल इंसान जिन मलाइका हड़ई पो मदीने वारो अव्वल। सुभान अल्लाह। आए मुसन्नफ अब्दुल रज़ाक में जाबिर रज़ी अल्लाह ताला नो का रिवायत आ। साईं फरमाइन था, ए जाबिर, हर शे का अव्वल अल्लाह तुझे नबी जे नूर के पंहिंजे नूर मां पैदा कयो। नारे तकबीर।
सबई सबई गड़जी हणोनी नारो नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर। सुभान अल्लाह। तखलीक में सभिनी का अव्वल जो मदीने वारो साईं। वरी जने अल्लाह ताला नबूवत वंडी त अना अव्वलुल अंबिया, सभिनी नबियन का पहिरियों अव्वल नबी मदीने वारो साईं। वरी जेॾीमहिल रूहन के तखलीक कयई, रूहन के रब फरमायो त अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब आहियां या न? त रूह चुप हुया, के रूह न ॻाल्हायो त जवाब कहिड़ो ॾियूं, अल्लाह के वरंदी कहिड़ी ॾियूं? त सभिनी का अव्वल जे रूह जवाब ॾिनो उहो रूह मदीने वारे साईं जो रूह। ऐं जेॾीमहिल सोणे नबी जे रूह जवाब ॾिनो त कालू भला मालिक तूं असांजो रब आहीं। हुजूर जॾहिं अव्वल जवाब ॾिनो त हड़ई रूह मुस्तफा जे रूह जा शागिर्द बणिया। उन्हनि बाद में इकरारे उलूहियत कयो। सभिनी जो अव्वल उस्ताद अल्लाह जे उलूहियत जो इकरार करण वारो अव्वल चौबल। वरी साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, इसराफील सूर फूकींदो, अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू, जॾहिं माण्हू कब्रुनि मां उथंदा न सभिनी खां अव्वल उथण वारो मां हूंदुसि। जॾहिं टोला टोला करे जमायतूं वठी नबी पंहिंजूं उम्मतूं कतारे टोला टोला करे हलंदा त सभई नबी पोइते साईं फरमाइनि था अव्वल मां हूंदुसि। अना अव्वल अक़रा बाबुल जन्न, सभ खां अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि। जंहिंजे लाइ अव्वल दरवाज़ो खुलंदो मदीने वारो साईं हूंदो। सभिनी खां अव्वल जन्नत में वञण वारो साईं फरमाइनि था भला जिब्रील आख़िर कीअं आहियां? चए या रसूल अल्लाह, अल्लाह ताला तुंहिंजे नबूवत में तोखे आखिरुल अंबिया बणायो। हज़रत आदम खां वठी नबूवत जो सिलसिलो जी हलंदो आयो ईसा रूहुल्लाह ताईं। पोइ सभिनी खां आख़िर सभिनी खे मोहर नबूवत जी हणण वारो मदीने वारो साईं साईं फरमाइनि था अना खातमुन नबिय्यीन ला नबी बदी, सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो मदीने वारो साईं आ। आखिरुल अंबिया बि मदीने वारो त अव्वलुल अंबिया बि चए। सुभान अल्लाह। हाणे मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जहिड़ा कट्टा काफ़िर उल्टा थी लटकी पोन नबूवत न मिलंदनि। आखिर नबी मदीने वारो जिब्रील तो चे या रसूल अल्लाह अव्वल बे अमा आखिर बे। भला जिब्रील ज़ाहिर कीअं आया? पुछण जो मकसद हो तो उम्मत के भी तो खबर पवे न। सुभान अल्लाह। साईं अल्लाह तो के हेड़ो जाहिर कयो आ जो पूरी कायनात में, इंसान जात में, जिन्नात में, मखलूकात में, मौजूदात में केर बि एड़ो जाहिर ना है जड़ो मदीने वारो साईं जाहिर। हाँ सुभान अल्लाह। कंहिंजे शान में एतिरा खिताब न थिया जेतिरा मदीने वारे साईं जे शान में खिताब थिया। कंहिंजे शान में एतिरा किताब न लिखिया विया जेतिरा मुस्तफा जे शान में किताब लिखिया विया। कंहिंजे शान में एतिरा शेर न पढ़िया विया जेतिरा मुस्तफा जे शान में शेर पढ़िया विया। कंहिंखे एतिरा आशिक न मिलिया जेतिरा मदीने वारे साईं खे आशिक मिलिया। कंहिंखे एतिरी उम्मत न मिली जेतिरी मदीने वारे साईं खे उम्मत मिली।
कंहिंखे अहिड़ा एतिरा आल बैत घराणो एतिरो घणे तादाद में न मिलियो जेतिरो मुस्तफा जे आल बैतन खे रब कंहिंखे एतिरा मौजज़ा न मिलिया जेतिरा मदीने वारे साईं खे मौजज़ा मिलिया कंहिंखे एतिरी इज्जत अज़मत शान रिफ़त बुलंदी ऊंचो मकाम मेराज एतिरो ऊंचाई कंहिंखे न मिली जेतिरी मदीने वारे साईं खे मिली ज़ाहिर आहिनि पर अहिड़ो ज़ाहिर आहिनि जो अहिड़ो दुनिया में ॿियो को ज़ाहिर आहे अहिड़ो को ज़ाहिर हाँ सुभान अल्लाह वरी साईं फरमाइनि था जिब्रील बातिन कीअं आया या रसूल अल्लाह अल्लाह तुंहिंजी हकीकत खे हकीकत मुहम्मदिया खे ॻुझो राज़ बणायो आहे जेको या ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी हकीकत मुंहिंजे लजपाल नबीअ जी हकीकत जेकर चाहे अहद नु मिलना अहमद नाम पकेंदी जिथे जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी जेकर चाहे अहद को मिलना एहन कोई राज आशिक ते माशूक विचाले छोड़ मसाले कुल जुज़वाले मुफ्तन मगज़ खपेंदी जेकर चाहे अहद को मिलना अहमद नाम पकेंदी हाय हाय साईं फरमाइनि या अबा बकर लम यअरिफनी हकीकतन गैर रब्बी ए अबू बकर मुंहिंजी हकीकत खे मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो को न सुञाणे समझो वाले न समझो सुभान अल्लाह हजरत सुल्तानुल आरिफीन बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मूंखे ख्याल थियो त मां ॾिसां त मुस्तफा करीम जी हकीकत छा आहे खुस्तफी लुज्जतिन वाक़िफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकत जे दरिया में डुबी हयम हजरत बायजीद बुस्तामी सुल्तानुल आरिफीन फरमाए तो हकीकत दरिया में टुबी है में ॾिसां त मदीने वारे मीर जी हकीकत छा आहे जेको ॿुधो राज़ आहे न मुस्तफा जो राज़ ॿुधो छा आहे फरमाए थो त जेॾी महिल मूं मुराक़बो कयो गर्दन झुकाए अंदर वारी कशफ वारी नज़र सां ॾिठुमि फ़ैज़ा हुआ बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाब मिन नूर मुस्तफा जी हकीकत जितों शुरू पई थिए मुंहिंजी विलायत जिते वञी दंग थी विच में 70,000 नूर जा पर्दा घणा पर्दा हुया 70,000 नूर जा पर्दा हुया पोइ फदनो तो इंदल हिजाबिल अव्वल मां पहिरें पर्दे जे वेझो वियुसि मुंहिंजो पर्दा हटायां ॾिसां त सही त मुस्तफा जी हकीकत छा आहे जेको ॻुझो राज़ आहे न ज़ाहिर वल बातिन वो बातिन बुतून छा आहे फरमाए तो पहिरें पर्दे जे वेझो वियुसि त आवाज़ आयो बायजीद खबरदार लो तनो त इंदल हिजाबिल अव्वल ला तरक्ता कमा तरक शारत इज़ा उल्क़ियत फिन्नार ए बायजीद जे पहिरें पर्दे जे वेझो वे इएं सड़ी वेंदे जीअं वार बाह में जली रख थी वेंदो ए बायजीद पंहिंजे औकात में रह तोखे अॻिते वञण जी ज़रूरत न आहे मुस्तफा जो राज़ या ख़ुदा ॼाणे या मुस्तफा ॼाणे जे तव्हां जूं दिलियूं हाज़िर आहिनि त मां हिकिड़ो नकुल बयान कयां
जे मुझे तवज्जो अथव त मां बयान कया तो गाल कुछ जी आ हकीकत बातिन जी आ जे दिल हाजिर कंदे त समझ में ईंदुई हजरत इमामुल आरिफीन सैयदना मुर्शिदना मोहम्मद राशिद रोजे वारो अज ठेकेदार घणा भरिया वेठा आहिनि त रोज़े धणी असां जो आहे इहो ठीको तूं न खण मुर्शिद विरहायल न आहिनि जीअं मुर्शिद तुंहिंजो आहे तीअं असांजो बि मुर्शिद नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे ओ मुर्शिद रोज़े वारा ओ मुर्शिद रोज़े वारा ओ कामिल किंगिरिया वारा तुंहिंजो शान वधायो मौला तुंहिंजा हर दम हर जाए नारा ओ मुर्शिद रोज़े वारा ओ मुर्शिद पीर पगारा ओ मुर्शिद सरदार तू सैयद आही औलाद नबी जो आही तो सा परवर जो पिण प्यारा असांजी भारत थई असांजी भारत थई ओ मुर्शिद रोज़े वारा ओ मुर्शिद रोज़े वारा ओ रब तोखे ॾिनी सरदारी तोखे पंहिंजी जमायत प्यारी तोखे अहल सुन्नत आ प्यारी तुझे दुआउनि जी दरकारा असांजी भारत थई असांजी भारत थई असांजी भारत थई हे शेर मां ॿुधायां तो साईं क़िबला मुफ्ती साहब दादा साईं जो नज़रानो आहे तूं राजन जो आहीं राणो तूं राजन जो आहीं राणो तुंहिंजो पाक सखी आ घराणो तुंहिंजो पाक सखी आ घराणो कंदो बख़्त वारो दीदारा असांजी भारत थई असांजी भारत ओ मुर्शिद पीर पगारा ओ कामिल किंगेरिया वारा असांजी भारत थई असांजी भारत थई मौलाना रजब अली के नज़रानो तुंहिंजी नूरी हुजूरी जमायत तुंहिंजी नूरी हुजूरी जमायत तोखे करमुल्ला जिया भारत असांजी भारत थई सभिनी जी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर जमात अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत साईं पीर करमुल्ला इलाही साईं हजरत पीर साईं
साईं तव्हांजी मोहबत वणनि था नारो जो चओ तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं ॾाढा पोयां बि तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं माशाअल्लाह। ही जेको नकुल तो बयान कया मुख्तसर अंदाज में मलफूजा शरीफ जेका है खलीफे कड़ियाई साहब रहमतुल्लाह अलैह जी उन्हें में बाहे पर तफसील सां इहो वाक़ियो मलूक फकीर वारी सही मलफूजा उन जो कलमी नुस्खो मूं वटि हुयो हिकिड़ो ख़ुदा जो बानो खणी वियो त वरी न ॾिनई मोटाए अलाह पुॼंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदो अलाह पुॼंदुसि सुभान साईं जा खलीफा हजरत कड़े वारा खलीफो महमूद रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियो खलीफो साईं जो हजरत लुकमान रहमतुल्लाह अलैह ॿई वेठा हुजनि कचहरी पई हले त हजरत खलीफे लुकमान चयो त विलायत मुहम्मदिया इहो दंग आहे इंतहा है इन खां मथे ॿियो को मक़ाम न आहे त हजरत खलीफे महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो त इन खां मथे बि हिकिड़ो मक़ाम आहे ॿिन्ही खलीफ़नि जी पाण में सही बातिन जो मुर्शिद जो तवज्जा ऐं बातिन जा मक़ामात गुफ्तगू ॿिन्ही खलीफ़नि जी थी जे हाणे बहस नथा कयूं ख़त लिखियूं था हज़रत पीर साईं बादशाहनि मुर्शिदनि करीमनि खे फ़ैसिलो साईं जन कंदा ख़त ॿिन्ही खलीफ़नि लिखियो खलीफ़ो लुकमान हीअं थो चवे खलीफ़ो महमूद हीअं थो चवे रहमतुल्लाह अलैहिमा ख़त लिखियूं दरबार पाक ते जवाब न आयो 6 महीना गुज़री विया हजरत खलीफो महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जॾहिं साईं जन सफ़र ते उसरिया जे साईं मौलवी साहब ॿुधाए पियो त 9 महीना सफ़र कंदा सफ़र कंदे कंदे शहदादपुर जे पासे में कंहिं ॻोठ में हजरत पीर साईं रोज़े धणी आया रात उते क़याम फरमायूं सुबुह जो उसरनि पिया खलीफे महमूद चयो त मूं साईं जन जे घोड़े जो लगाम वठी अर्ज़ कयो त बाने हिकिड़ो ख़त लिखियो हुयो उन जो जवाब न आयो हजरत पीर साईं सरदार सुल्तानुल आरिफीन साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह फरमायो त कहिड़ो छाजे बारे में ख़त हुयो कहिड़ो ख़त हुयो जैसे ख़त लिखियो होसीं त विलायत मुहम्मदिया खां मथे को मक़ाम आहे या न इहो बस ॿुधण सां हजरत महमूद साईं रहमतुल्लाह अलैह लिखनि था हजरत खलीफो मलूक साईं रहमतुल्लाह अलैह जी मलफूज़ात वारो लिखे थो त हजरत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे चेहरे मुबारक ते सुर्खी अची वई गुस्से में चेहरो लाल थी वियो ऐं पाण फरमायो त केड़ा जेको चए थो त विलायत मुहम्मदिया खां मथे ॿियो को मक़ाम थी सघे थो जे क़यामत जे ॾियारे अल्लाह असांखे दीदार कराईंदो त अर्ज़ कंदासीं असांखे दीदार कराए पर सूरत मुहम्मदी में दीदार कराए जेकॾहिं सूरत मुहम्मदिया में दीदार न थियो त पोइ असां अहिड़ो रब जो दीदार बि कोन कंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहे लफ़्ज़ साईं जन फरमाया ऐं पोइ चेहरो मुबारक सुर्ख थी वियो गुस्से जा आसार ज़ाहिर थिया फरमायो केड़ा जेको चवे थो त इन मक़ाम खां मथे ॿियो बि को मक़ाम आहे हज़रत खलीफे महमूद रहमतुल्लाह अलैह जो अर्ज़ कयमि त साईं तव्हांजे हिन ग़ुलाम खे तव्हांजे सदके इहो कशफ मिलियो आहे त मक़ाम मुहम्मदिया खां मथे मक़ाम अहमदियत आहे हुजूर जा 2 इस्म आहिनि ज़मीन ते मुहम्मद आसमाननि ते अहमद नालो आहे त हिते मक़ाम
मकामे मुहम्मदी आहे मथे मकामे अहमदियत आहे यो मथो मकाम आहे जेको तव्हां जे सदके मूंखे रब ॾेखारियो आहे साईं फरमायो त भला इहा ॻाल्हि के आगाटनि बुज़ुर्गनि में लिखी आहे हा साईं इहा ॻाल्हि मक्तूबात इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी में भी लिखियल आहे साईं फरमायो त लुकमान तूं बि महमूद तूं बि ॿई अचो मक्तूबात में खणी अचो असां बि हलूं था दरगाह ते इहे ॻाल्हियूं हुते सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो त जेॾीमहिल दरबार पाक ते पहुतासीं मक्तूबात शरीफ खणी वियासीं हज़रत पीर साईं रोज़े खणी ॾिसी ऐं थधो साह भरे फरमायो त महमूद सच थो चवीं मोहम्मद करीम जो हक़ीक़त राज़ ॻुझो राज़ हुआ ज़ाहिर वल बातिनो हुज़ूर ज़ाहिर आहिनि त ज़ाहिर आहिनि जे ॻुझो आहिनि त अहिड़ो ॻुझो आहिनि जेको साहिबाने कशफ खे बि अल्लाह ताला जेके चाहे तंहिंखे ॼाणाए न त इन ॻुझ खे को सम्झी नथो सघे गिरोड़ी फरमायो त हक़ीक़त हबीब जी अजब जहिड़ी आहे शफ़क़ जी साञा जामिउ लैल नहार में हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे वरी सुभाणे मुलो चवंदो त बा हे त सुन्नी त बिदती आहे हे त बाबा नबीअ जो शान मथे चाढ़े विया अलाह सां मिलाए विया हाणे जेकॾहिं एतिराज़ करे न उन मुले खां हिकिड़ो सुवाल रुॻो तूं पुछजांइ पुछीस मुला तूं इज़त वारो ईअं बेइज़त सुवाल वज़ीओ कजांइसि इज़त वारो हीअं बेइज़त छा चवंदो छा चवंदो चईस क़ुरान में रब लिखियो आहे कुल इन्नल इज़्ज़त लिल्लाह जमीआ हबीब चओ त इज़त सभु अल्लाह जी आहे इज़त सभु अल्लाह बेइज़त वारो तूं बेइज़त वारो इहो शिरक न आहे इज़त अल्लाह जी सिफ़त आहे न अज़ीज़ इज़त वारो अल्लाह हुआ मुला तू पाण खे कीअं थो इज़त वारो जॾहिं तूं चओ बेइज़त भला जंहिंजा न मञे न त वरी पुछजांइसि त जहिड़ो हीअं मोही ਜਦੋਂ दोॾा पटियूं वेठो आंगा लायां तो जहिड़ो न चवंदो न चईस हई हुजण ज़िंदा हुजण सिफ़त अल्लाह जी आहे ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम हय माना चेहरो अल्लाह बि चेहरो तूं बि चेहरो इहो शिरक न आहे सुभान अल्लाह कोन सम्झो सुनी वरी छा चवंदो साईं असांजो मौलाना फलाणो मौलाना डीज़ल चवंदा नी न मौलाना हाणे क़ुरान में अल्लाह फरमायो आहे अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन अल्लाह मौलाना चो मौलाना केरा रब मौलाना रब हाणे अल्लाह बि मौलाना और तोरो डीज़ल बि मौलाना इहो शर्क न आहे असां जेकॾहिं चऊं था त न मदीने वारो अव्वल बि आहे आख़िर बि आहे ज़ाहिर बि आहे बातिन बि आहे तूं चईं थो शिरक था कयो त पोइ तूं पाण खे जहिड़ो न सॾाए अल्लाह बि जहिड़ो तूं बि जहिड़ो अल्लाह बि इज़त वारो तूं बि इज़त वारो ऐं क़ुरान में आहे त अल्लाह मोमिन आहे हिन खां पुछ तूं मोमिन आहीं या मुनाफ़िक़ साईं हशर सूरत में कीअं अल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर अल्लाह मोमिन आहे चओ अल्लाह क़ुरान में लिखियो पियो अल्लाह हशर सूरत जे आख़िर में अल्लाह ऐं तूं बि मोमिन अल्लाह बि मोमिन इहो शिरक न आहे तूं चओ त मां मुनाफ़िक़ आहियां अल्लाह मोमिन आहे न पुट अल्लाह पंहिंजे ज़ात में ला शरीका पंहिंजे सिफ़ात में ला शरीका उन जूं सिफ़तूं उन जूं असली अबदी दाइमी सिफ़तूं आहिनि कंहिंजूं मोहताज न
इज्जत अज़मत ॾिनी आहे ओ मिठा जेकॾहिं तोखे इज्जत हयात सम बसर तोखे ये सिफ़तूं मिलियूं आहिनि ऐं मदीने वारे खे अल्लाह सिफ़तूं ॾिनियूं त पोइ मञ पियो या न मञ पियो मञ पियो या न मञ पियो सुभान अल्लाह वह बिकुल शैइन अलीम ऐं वो सभु शइ जो इल्मु रखण वारो वरी चवंदा सभु शइ जो इल्मु त अल्लाह खे आहे तव्हां कीअं था चओ नबी खे सारो इल्मु आहे अरे मुंहिंजो नबी त नबी आहे मदीने वारो साईं त वो शान वारो आहे पर मुस्तफ़ा जे दर्जा जेकी गुलाम आहिनि उन्हनि खे अल्लाह हले केतिरा इल्मु हज़रत पीर साईं रोज़े धणी मुरीद हिकिड़ो अचे पियो साईं सां मिलण जे लाइ रस्ते में को सोन जो ज़ेवर किरियल ॾिठई चई खणा या न खणा खणजे न खणजे रस्ते में किरियल अचे खणजे या न खणजे जे खणा थो ऐं खणण जाइज़ न आहे त शरीयत जे ख़िलाफ़ थी वेंदो वरी जे छॾे थो वञा साईं को वञी पुछां त ॿियो को खणी वेंदो ये कंहिंजो माल जो छेड़ो हो न राफ सुकल उन में ढकई त ॿियो त को न खणे न हाणे आयो साईं जन वटि कि भला रस्ते में का शइ पियल ॾिसजे त खणजे या न खणजे साईं फरमाए त पुट खणजे त न पर छेणे जे हेठों बि न लिकाए माशाअल्लाह ॾाढा ॾाढा तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं हीअ साईं जो जुमे जो ख़िताब थो हले जुमे जो फरमाईंदा असांजो मुरीद जिते बि आहे असांखां परे न आहे हिकिड़ो मुरीद वेठो हुजे कच्छ भुज जो ऋण कच्छ किथे जो किंगरी शरीफ किथे जो ऋण कच्छ दिल में सोचीं थोड़ी त मस्जिद में वेठो दिल में सोचीं त यार साईं जन वेठा आहिनि पंहिंजे आस्थाने पाक ते मां वेठो आहियां कच्छ में ऐं साईं जन फरमाईंदा असांजो मुरीद असांखां परे न आहे दिल में सोचे पियो ज़बान सां न कयई ॻाल्हि दिल में सोचे पियो त साईं जन उन मुरीद ॾे निहारे फरमाए त पुट कच्छ त हीअ बीठी आहे हथ असांजो अञा अॻिते पहुचो हे इल्मु कहिड़ो आहे ही इल्मु अल्लाह अता कंदो आहे बेहिसाबो बेकिताबो बेअदीब औलियारा हक़ कुनद इल्मे नसीब सुभान अल्लाह जेकॾहिं वलियनि जो इल्मु इहो आहे त वलियनि जो जेको सरदार आहे बगदाद वारो साईं सुभान अल्लाह साईं फरमाता नज़रतु इला बिलादिल्लाहि जमा का खरदलतिन अला हुक्म इत्तसाली अल्लाह जा हड़ई शहर इए तो ॾिसां जे तरीअ ते सरियां जो दाणो नज़र ईंदो आहे तरीअ ते सरियां जो दाणो हड़ई शहर अल्लाह जा हैदराबाद हिकिड़ो शहर आहे कराची हिकिड़ो शहर आहे इस्लामाबाद ॿियो शहर आहे लाहौर ॿियो शहर आहे बिलादिल्लाहि जमा अल्लाह जा हड़ई शहर देखो बगदाद में आहे फरमाइनि था फलो अलकैतु सिर्री फौक मैतिन लकाम बिकुदरतिल मौला ताली मुझे सीने में रब हिकिड़ो राज रखियो आहे जे मैयत जे मथां उहो राज विझां न नज़र कयां न मुर्दो जहिड़ो सुभान अल्लाह साईं लंघिया बाज़ार में जा हिकिड़ो ईसाई पादरी तकरीर पियो करे चए पियो तव्हां चओ दादा असांजो नबी मुहम्मद वॾे शान वारो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो नबी ईसा हुयो मुर्दा जियारींदो हुयो तव्हांजे नबीअ कहिड़ा मुर्दा जियारिया हुया हे तकरीर पियो करे मुंहिंजे सुहिणे दस्तगीर जो गुज़र थियो साईं बीह रहिया हे जेॾी महिल तकरीर पियो करे साईं फरमायो त ओ ईसाई पादरी तूं चवीं थो त नबी ईसा मुर्दा जियारींदो हो मां मुहम्मद करीम जे गुलामनि जो गुलाम बचड़नि जो बच्चो आहे जे मां मुर्दो जियारे ॾियां त पोइ जे तो मुर्दो जियारियो त मां कलमो पढ़ंदुसि सुभान अल्लाह
ईसाई आया पादरी आया वहाबी नया ज़िद्दीरो नया ये तो मुर्दो जारियो ना कलमो बड़ी मुसलमान थी साईं फरमा हल मुखे वठी हल जेको जिते मुर्दे ते हली हथ तू रख मां तो उनके जारे ॾियां वठी आयो हिकड़ी पुरानी फिटल कब्र हुजे सजुन कसाबन जी जैसे हिन के जार साईं फरमायो त हज़रत ईसा जने मुर्दो जारींदो छा चवंदो जैसे हिया लठ मुबारक हणी फरमाईंदो कुम बिज़निल्लाह त मुर्दो चेहरो थी पवंदो साईं कब्र फिटल उजड़ियल कब्र जे पासे में भी लत मुबारक कदम मुबारक हणी फरमायो त कुम बिइज़नी उथी मुंहिंजे हुक्म सां कब्र फाटी पई मुर्दो चेहरो थी उथी और ईसाई में कलमो पड़ी मुसलमान ज़िद्दीरो न हो इज्जत जा घोड़ा चढ़ियो रेड़ा ज़िद्दीरा अल्लाह हिदायत दी वो मिठा अल्लाह जे वलियन खे रब इल्म ॾिनो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां मुंहिंजा उस्ताद गिरामी मुर्शिद पाक मुंहिंजा बाबा साईं उस्ताद हुया मुर्शिद हुया सभु नंढो उन्हनि सां हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह साईं जो बाबा साईं जो उस्ताद हो मौलाना मोहम्मद इसहाक खैरपुरनाथन शाह जे मथां साईं जो मदरसो हुयो चोटी जो आलिम हुयो वॾो जय्यद आलिम हुयो मौलाना मोहम्मद इसहाक हिकिड़ो पाड़े जो माण्हू वठी वियुसि निकाह पढ़ण जे लाइ निकाह पढ़ी मौलवी साहब मोटी आयो ख़ुदा जी कुदरत उन संग ते को फॾो हुयो वो निकाह ते निकाह थियो अध में छोरी ते निकाह ॿियो पियल हुजे मौलवी साहब खे ॿुधायूं कोन निकाह पढ़ी आयो मौलवी जो ऐं फ़कीर जो फ़र्क़ु थींदो आहे पुट निकाह ते निकाह थी वियो परी धुर हली वई दादू जे सेशन कोर्ट में जज पुछो त निकाह कंहिं पढ़ियो आहे जी निकाह पढ़ियो मौलवी मोहम्मद इसहाक चई लेटर कढोसि ईंदड़ सुनवाई ते मौलवी साहब पेश थियो मौलवी निकाह तो पढ़ियो आहे चई हा निकाह त मूं पढ़ियो आहे पर मूंखे ख़बर कोन हुई हा तव्हां मौलवियुनि खे ॿियूं सभु ख़बरूं पवंदियूं बाक़ी इहा ख़बर कोन थी पए निकाह ते निकाह पढ़ियूं था ईंदड़ सुनवाई ते तोखे ॾिसंदुसि मौलवी साहब खे फिफणी वठी वई त जज अलाए कहिड़ी मूंखे सज़ा ॾींदो को ॾंढ विझंदो का सज़ा ॾींदो सोचई त हाणे वञा के अलाह वारे वटि इन अल्लाह यस्तहयी मिनल अब्द ऐं यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा अल्लाह जो बानो हथ खणंदो आहे रब फरमाईंदो हया ईंदो आहे त हथ खाली कीअं मोटाए ॼण वञा के वलीअ वटि दुआ घुरायां त इहा मुश्किल टरे पुछा कराई अब अहिड़ो को बुज़ुर्ग अहिड़ो को अलाह वारो जेको दुआ घुरे त मुंहिंजो हे कज़ियो हल थिए ही केस फतह थिए कंहिं ॿुधायो त हैदराबाद शहर में लजपत रोड ते फुटपाथ ते हिकिड़ो फ़कीर वेहंदो आहे कॾहिं लटा लिंगन ते पाईंदो आहे कॾहिं बिना लिबास जे वेठो हूंदो आहे मस्त मजज़ूब पुट अल्लाह जा बाना कॾहिं ज़िक्र फिक्र जे में मसरूफ़ हूंदा आहिनि न अल्लाह जे जलाल ऐं जमाल जूं तजलियूं पवंदियूं आहिनि उन मुशाहिदे में जज़ब थी वेंदा आहिनि होश अक़ुल ख़िरद विञाए वेंदा आहिनि पोइ इन खे सॾिबो आहे मजज़ूब ऐं मजज़ूब मरफूल कलम हूंदा आहिनि शरीयत जी पाबंदी लागू न थींदी आहे मौलाना रजब अली खां पुछो अबा निमाज़ कंहिंते फर्ज़ आहे चवंदो आकिल हुजे बालग हुजे अकुल हुजे त उन ते निमाज़ फर्ज़ आहे सही आहे साईं कपिड़ो केरु पाईंदो जे आकिल हुजे बालग हुजे अबा हज कंहिंते फर्ज़ आहे मौलवी साहब आकिल हुजे बालग हुजे हा साईं मौलाना मुफ्ती शाह नवाज़ ॿुधायो थी फतवा ॾियो रोज़ो कंहिंते फर्ज़ आहे मुफ्ती साहब जो तो आकिल हुजे बालग हुजे आकिल न है ना अकुल न है जज़ब थी वियो अल्लाह जे जलाल ऐं जमाल जे तजल्युनि में उन ते शरीयत जा हुकुम लागू मस्त वेठो आहे फुटपाथ ते मौलवी साहब खे ॿुधायूं त बुक खणे या ज़बान मां लफ़्ज़ कढे ईअं थी पवंदो आहे
मौलवी साहब तो ख़ैर पुना शाम दादू आयो दादू खां वरी हैदराबाद पहुतो सफ़र कंदे सॼो ॾींहुं लॻी वियुसि जेॾी महिल हैदराबाद पहुतो फुटपाथ ते ॾिठी वॾियूं मुछूं हुजनि सो धौरो जो खाधींदो हो थपियो पियो हुजे ऐं से मुंहिंजा वार प्रागंद मिट्टी धूड़ वारनि में कपिड़ो लिङनि ते लटो न हुजेसि बेलिबास वेठो हुजे हीअं जो मौलवी साहब ॾिठो मखियूं मथां वेठियूं आहिनि हल पंधु ई अजाए हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस बता थींदो मूंखे कंहिं ग़लति ॾस ॾिनो दिल में सोचे पियो त हे कहिड़ी दुआ घुरंदो मुंहिंजो केस बता थींदो दिल में सोचे वेठो फ़कीर हीअं ॾाढो हेठि कई वेठो हुजे हीअं कंधु मथे करे चई मौलवी मूंखे ज़ोर त ॾे हिन खे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां हलो साईं ॾाढ़ी वारो हर को मौलवी आहे जेके ॾाढ़ी आहे सो मौलवी आहे ॾाढ़ी ॾिसी शायदि मौलवी चयो अथसि पर हाणे कीअं वेझो वञा उघाड़ो वेठो आहे वेझो वेंदुसि त पराई शर्मगाह ते नज़र पवंदी पराई उघड़ ॾिसण गुनाह हुआ कीअं वेठो वञे मौलवी आलिम माण्हू सोचे पियो दिलि में वरी घाटो मथे करे चई हा निकाह ते निकाह पढ़णु सवाबु आहे बाक़ी फ़कीर खे ज़ोर ॾियणु गुनाह मुलो चए थो त मदीने वारे खे किथों इल्मु ग़ैब जो आयो हे कहिड़ो इल्मु आहे हे वेठो आहे हैदराबाद में मस्त फ़कीर हो वाकियो आहे दादू जो हाणे गुज़ार त भॼी पई वेझो आयो अचे ज़ोरड़ा ॿाह खे ॾेसि पियो साईं दुआ घुरिजो जे मौलवी जी साईं हाणे वञ सेवण अड़े साईं मूंखे टार मां वॾी महिनत सां पंधु करे आयो आहियां महिरबानी जे चवाए थो थी आलिम हो समझी वियो त मस्त सां खइबो न आहे मस्त सां हुज्जत न कबी आहे छो त लफ़्ज़ उन जा लिसानुल फुकरा सैफुर रहमान फ़कीरनि जूं ज़बानूं रहमान जूं तलवारूं करे ज़बान वही वेंदी आहे जे उथी मौलवी सेवण वञ मखदूम बसर दी न वटि मौलवी साहब उथियो कपड़ा छंडी उथियो वरी सफ़र कंदे वरी सेवण शरीफ़ आयो चई रस्ते में बुख बि ॾाढी लॻी थकिजी पियुसि दिलि में पियो सोचां अल्लाह अॼु जे ॿ बुसरियूं हुजनि खाई वञा बुसरी त सम्झो था ॿ मखण जा चाणा हुजनि ॿ बुसरियूं हुजनि खाई वञा बुख अहिड़ी लॻी इहो सोचे वेठो ऐं चई त मां पहुतुसि सेवण शरीफ़ पुछा कयुमि त मखदूम बसरदीन किथे आहे हीअं कली सेवण शरीफ़ जी घिटी में हीअं वञे पियो चई मां पुठियों वियुसि न ॻाल्हायो न ॿोलायो न मुंहुं ॾिठो मां पुठियों जी आयुसि लवणो वराए मूंखे ॾिसी चए थो पाण खां कमु न थियुसि तोखे वरी बसर में मोकिलियो अथई हैदराबाद वारो इहा फोन कहिड़ी इहो राबतो कहिड़ो या मवासलात कहिड़ी हुई मोबाइल फोन त हाणे थी आहे न कल कलो की हे मस्त वेठो आहे हैदराबाद में हो सालिक वेठो आहे सेवण में पर मैं तो पाण खां कमु न थियुसि वरी तोखे मूं ॾे मोकिलियो अथई ॼण वे वठी अची मूंखे हुजरे में वेहारी पाण वियो थोरी देरि खां पोइ मोटियो त ॿ बुसरियूं हुजनि मखण जा ॿ चाणा अधु बुसरी जो खाधुमि त ड्रो थी वियो मखण जो अधु चाणो खाधुमि सणबो घटि वणंदो आहे ऐं मिठी मानी बि घटि वणंदी आहे मुलाणो रूह हुजे अधु बुसरी में ड्रो थी वियुसि अधु मखण जो चाणो खाधी ड्रो थी वियो त फ़कीर तो ॾिसी चवेसि खा न सॼी वाट पियो चवंदो वञी त बुख लॻी आहे ॿ बुसरियूं खाई वञा ॿ बुसरियूं खाई वञा मखण जा ॿ चाणा खाई खा न हाणे चई ॿ बुसरियूं बि खाधमि मखण बि खाधमि हाणे दुआ घुरो कंहिं समा जान छुटे दुआ न घुरी बुख न खयईं इल्तिजा न कयईं ये हथ चंडे जो वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी ते अॻिते अहिड़ो कमु न कजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॻिते तो कैमरू के हे दफ़ो जान छुटे मौलवी साहब थोरो ख्याल कजो स्टेज वारो
वीदा आहियो निकाह पिण घणा मां कसम ॾींदो आहियां त सरकारी मुलाज़िम सच ॿुधाइजो जेका ॻाल्हि तव्हां घटिताई कान कई वञ मौलवी हथ हे हीअं हथ मथे करे छंडे वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई हथ अहिड़ो कमु न कजांइ चई मोटियुसि 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया सुनवाई थी दादू जे सेशन जज वटि पटे वालो सॾींदो आहे न मौलवी मोहम्मद इसाक हाज़िर थिए पटे वालनि खे बि चपटी सवाई आहे चलन को ॾाढ़ी वारो ॾिसनि जे अंदरि ॾिस जज वेठो हुजे फिरणी कुर्सी ते हीअं फाइल खे ॾिसे वरी मूंखे ॾिसे वरी फाइल खे ॾिसे वरी मूंखे ॾिसे 2 भेरा ईअं ॾिसी ॾिसी त हीअं हथ छंडे थी वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजांइ उहे लफ़्ज़ जेके मखदूम बसरदीन जे ज़बान मां सेवण में निकिता न दादू वारे जज जे ज़बान मां उहे लफ़्ज़ निकिता जेके अल्लाह जे वली सुभान अल्लाह वली जा लफ़्ज़ जज जी जजमेंट बणिजी विया ओ मिटाइन मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे ग़ाज़ी लिखण वारा अञा आहिनि मिलाइन जेकी मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि भरियल चई भाण भाॼन जा मता समझी सुञा आहिनि ओ मिटाइन मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे ग़ाज़ी लिखण वारा अञा आहिनि मता भाऊ इहे भाई मरी विया मोर सभु सारा पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि साईं साईं जाती में हिकिड़ो वॾेरो साहिब जो ॻाल्हि करे चई त हज़रत पीर साईं छट दड़ी बादशाह हाणे मौजूदा गादी नशीन आहिनि न इन्हनि जा वालिद गिरामी चई दावत ते आया टेबल ते पंहिंजो सुको फ्रूट फोटा हुजनि बादाम हुजनि पिस्ता हुजनि सूफ़ हुजनि केला हुजनि इहे कीअं मुरीद मोहबत मज़ा इहे टेबल ते भरे रखियोसीं हज़रत साईं जन रुॻे फोटनि मज़ा हिकिड़ो फोटो खयो बसि हिकिड़ो फोटो खयूं साईं जन त उसरी विया जे मुंहिंजे पुट खे औलाद न थींदो हुयो मूं चयोमांसि त जंहिं मां पीर पागारे जंहिं प्लेट मां फोटो खयो आहे न इहे फोटा खण तूं बि खा ज़ाल खे बि खाराए जे जाड़ा पुट जा हुअसि मिठा अल्लाह जा वली उन्हनि जा हथ शिफ़ा वारा उन्हनि जूं नज़रूं उन्हनि जा लफ़्ज़ उन्हनि जा कदम हर शइ में अल्लाह फैज़ रखायो आहे पर उन्हनि जे बदन सां लॻण वारा कपिड़ा बि फैज़ ॾींदा आहिनि शिफ़ा ऐं रहमत ऐं बरकत पर इहो मिलंदो त अक़ीदे वारे खे कंहिंखे माई आई साईं औलाद नथो थिए ॾाढी सिकायल आहे साईं फरमाए था मां सुभाणे अचिजांइ ॾिसूं त तुंहिंजे मुक़दर में फैज़ इहो पुट लिखियल आहे या न ॿिए ॾींहं ते माई आई साईं फरमायो त अम्मा लोह महफ़ूज़ में लिखियो ॾिठो अथऊं त तुंहिंजे नसीब में पुट लिखियल ई कोन्हे
जैसे जे लिखियल हुजां त पोइ तोड़े छो अचां पीरन जो पीरा दस्तगीरा मुहियुद्दीन मीरा जे लिखियल नाहे त अण लिखियो वठी दे तव्हांजे तॾे ते आई आहियां मुरीदानी आहियां मोहबत रखण वारी आहियां जे लिखियल हुजे हा त पाणे मिले हा जे लिखियल नाहे त अण लिखियो वठी ॾियो साईं दुआ जा हथ कया अल्लाहुम्मा अर्ज़ुक़हा वलदन सालिहा मौला चाक चङो भलो पुट ॾिजांइसि आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़द्दर में न आहे नसीब में न आहे अर्ज़ के मुंहिंजा मौला भला ॿ पुट ॾीस आवाज़ आयो या अब्दुल कादिर लैस लहा वलदन वाहिदा व अंत तक़ूल इस्नाने हिन जे नसीब में हिकिड़ो न आहे तूं ॿ छो घुरी मालिक वाला ट्रेडी आवाज आयो हिन जे मुक़द्दर में बना हिन तू ट्रे थो घुरी मौला भला चार खणी ॾीस आवाज आयो अब्दुल कादिर हिन जे नसीब में ट्रे न हिन तू चार थो घुरी मौला भला पंज ॾीस अब्दुल कादिर हिन जे मुक़द्दर में चार नाहन तू पंज कीअं थो घुरी मौला भला छॾीस पंज नाहन तू छह कीअं थो घुरी मौला भला सत पुट तो करीस आवाज आयो अब्दुल कादिर इन माई के मुबारक दे तुझे हथन जे सदके असां इन के सत पुट था ॾियूं गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी ओ बेड़ो पुठड़ीअ जो जानब तो तारो मुर्दो जेरो करे तो उतारो तुझी जारी करामत कानी तुझी जारी करामत कानी करे असां ते नज़र का नूरानी मुझो चाचो अल्लाह उनके कब्र के रोशन करे हाजी वाहिद बख्श नालो हुस जे काफिलो वठी वियुस हितों फिरंदा बगदाद शरीफ का थींदा वरी मदीने पिया वञो जे 15 ॾींहं बगदाद शरीफ में रहियासीं जुम्मे ते वॾी रश थींदी आहे साईं जे दरबार पाक ते जे जुम्मे जे ॾींहं रश में माई जे असां सां गॾु हिकिड़ी हुजे उनजी चप्पल गुम थी वई हिकिड़ो पादर पियो हुजे ॿियो गुम थी वियो हाणे को खणे हा त ॿई खणे हा रश में काॾे हेॾे होॾे थी वियो सॼी दरगाह ॻोल्ही पर जुती हथ न आई माई अचे रोअण शुरू कयो बाबा चप्पल बगदाद जे बाजार में खोड़ चप्पलूं पियूं तो बगदाद आके मेरी लाज वाली है मेरी अम्मा में को घिना दी है मैं न छोड़े सा हाणे माई जो आटे ते चढ़े ता अल्लाह पुजे हिकिड़ो माई ॿियो वरी मुलियाणी साईं ॾाढो समझायोसि पर माई अॻे मैं न छोड़े था मैं को अपनी जुती खपे साईं सॼी दरगाह ॻोल्ही अॻिते पोइते अंदर ॿाहिरि हाणे जुती हुजे त रश बि लही वई टे पारी थी वई जुती हथ न आई आई घर ॾे मोटी आई रोई वेठी माई जो अटो रोई वेठी अगे मेरी जुती मेरी अब्बाणी मेरी अम्मा खिन ॾिती आई मेरी ॾाचे दी जुती मैं न छोड़े सा
ते वरी ॿिए ॾींहं ते आयासीं दरगाह शरीफ़ ते त माई आई ओ दरगाह जे साईं जे रोज़े जे अॻियों बि आगे अब्दुल कादिर साईं मैं ते को सिंध विचू सदा उथां जवाब देवी पिया तेरे दर्द में भी जुती गई है मैं न छोड़े सघां मैं को अपनी जुती खपे जही अर्ज करे बाहर निकती तो जुती क्यों पई जो तो ने फेरा गोले वियासी नजर कोन आई पर ओडो अर्ज करे मोटी जुती मिली हीरन घुरियई भी जुती दुनिया सतर तुझी जारी करामत कानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खां वटे खल्क सारी एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी एड़ो कामिल करे असां ते नज़र नूरानी गौसे शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम बढ़िया वाले शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम तू मुर्शिद महबूबे सुभानी कर असां ते नजर चांदरानी पुट फैज़ मिलंदो उनखे जेके अकीदो हुजो आंच साल इकरार सानद बा मुराद एतकादो एतकादो एतकाद मंज़िल मुराद ते जेका शइ पहुचाईंदी आहे न उहो अकीदो हुजे सुठी निस्बत हुजे सुठी मुहबत ऐं प्यार वलियन सां जुड़ियल हुजे हिते बि भलाई हुते बि भलाई मन अहब क़यामत में उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मुहबत साईं फरमाइनि था मुस्नदुल बाज़ार में इमाम बाज़ार रिवायत आंदी आहे त जीअं तव्हां पंहिंजे हक़ हासिल करण जे लाइ कोशिश कंदा आहियो न पंहिंजो हक़ वठण जे लाइ तव्हां हुजत कंदा आहियो तीअं वलीअ क़यामत जे ॾियारे पंहिंजे मुरीदनि जे छॾाइण जे लाइ अलाह मुंहिंजी है मोबाइल आहे मूंखो मोली शाहनवाज़ फुरेद सां फुरींदो हिते न छॾियासीं कुर्ब में खणी ॾियासीं त पोइ ॿ ॾेई छॾियासीं बाक़ी ईअं हिन जी मजाल आहे खाना खुलिया पिया आहिनि पंहिंजो फौज सिपाही साईं मुंहिंजा वॾेरा नंढेरा पंहिंजो हक़ आहे न मुंहिंजी शइ मूंखो केरु छो फुरींदो पंहिंजे हक़ जे लाइ माण्हू आवाज़ उथारींदो हक़ जे लाइ रण दाह कंदो हक़ जे लाइ माण्हू सभु कुझु करण जे लाइ तयारु हूंदो आहे साईं फरमाइनि था जीअं तव्हां पंहिंजे हक़ हासिल करण जे लाइ कोशिश कंदा आहियो न क़यामत जे ॾियारे वलीअ पंहिंजे मुरीदनि खे छॾाइण जे लाइ ईअं अलाह मिठा त वलियनि सां सची मोहबत रखो सची निस्बत रखो ख़ुदा जो कसम हिते हुते बेड़ा पार बसि हिकिड़ी आख़िरी इल्तिजा तव्हां सारी जमात खे कंदुसि जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञो त जी तव्हां सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेको अॼु फ़लस्तीन में ज़ुल्म थी रहियो आहे मिसकीननि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन जे लाइ असां सभिनी खे आवाज़ उथारणु खपे
ॿियो कुझु नथा करे सघूं था अलाह जे के दुआ त घुरी सघूं था उहे मंज़र ख़ुदा जो कसम दिलि ॾिसी नथी सघे जेके उन्हनि जे बचड़नि सां ज़ुल्म था थियनि पिया उहे मंज़र माण्हू ॾिसी नथो सघे बर्दाश्त दिलि नथी करे सघे जेको ज़ुल्म थी रहियो आहे ऐं अलाह ताला उन्हनि जी मदद कई आहे ऐं कंदो इंशाअल्लाह यकीन आहे दुआऊं रायगाह न वेंदियूं तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हर निमाज़ खां पोइ फ़लस्तीन जे लाइ दुआ ज़रूरु करो इंशाअल्लाह छो त मदीने वारे साईं फरमाए त दुआउल गाइब लिल गाइब असरा लिल इजाबा पर कुझु जेका मुस्लमान ॿिए जे लाइ दुआ घुरे थो न उहा जल्दी क़बूल पवंदी हा सुभान अल्लाह दुआ घुरंदव इंशाअल्लाह अॼु बि हिकिड़ी इल्तिजा गॾिजी कंदासीं हो दाहुन जो करदाद मौला दाहुन जो करदाद दाहुन जो करदाद मौला मस्जिद अक्सा कर आजाद फज़ल फ़लस्तीनियुन ते कर को फज़ल फ़लस्तीनियुन ते कर को फज़ल फ़लस्तीनियुन ते कर को दाहुन जो करदाद मौला मौला अक्सा कर आजाद मालिक घड़ई जो अक्सा कर आजाद मालिक अक्सा कर आजाद मौला ओ गज़ा मथा हूँ बम्मई गोला राजा रीहा बाहिद शोला ओ गज़ा मथा हूँ बम्मई गोला राजा रीहा बाहिद शोला लाहे उन्हनि जा ॾुखाई डोला लाहे उन्हनि जा ॾुखाई डोला शाद करिया बाद मौला अक्सा कर आजाद मालिक अक्सा कर आजाद मौला अक्सा कर आजाद ये हथ में क्या मतलब शायरी ॾींदा अक्सा कर आजाद मौला अक्सा कर आजाद न्याणियूं निमाणियूं बच्चा बकारन न्याणियूं निमाणियूं बच्चा बकारन पल पल परवर तोखे पुकारन तुंहिंजा पाना तोखे संभारन तुंहिंजा पाना तोखे संभारन ॿुध तूं तन फरियाद मौला अक्सा कर आजाद मालिक अक्सा कर आजाद मौला अमरीका ते कहर गिराई सेहून जी फाड़ पटाई मज़लूमन जी आह घाई मज़लूमन जी आह घाई उन्हनि जी कर इमदाद ओ उन्हनि जी कर इमदाद मौला अक्सा कर आजाद मौला अक्सा कर आजाद ज़ालिम जा अॼु ज़ुल्म वधी विया लाशन जा ॿार लॻी विया ओ ज़ालिम जा अॼु ज़ुल्म वधी विया लाशन जा ॿार लॻी विया वसंदड़ शहर वैरान जे थी विया एॾो इस्तबदाद मालिक अक्सा कर आजाद मालिक अक्सा कर आजाद मालिक अक्सा कर आजाद फज़ल फ़लस्तीन ते कर को फज़ल फ़लस्तीन ते ओ दुश्मन कर बर्बाद मौला अक्सा कर आजाद मालिक माशाअल्लाह